नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में हुकूमत पारां ऐलान लॉकडाउन हूंदे खिपरो में मालपुड़ी लगाई वई है। वापारियुनि ख़रीदारनि जी रश समाजी विथी खे नज़रअंदाज कयो वियो है। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। मालपुड़ी में समाजी विथी खे नज़रअंदाज कयो वियो है। SOP जी खिलाफवर्जी कई पई वञे। इंतज़ामिया ख़ामोश है जॾहिं त मुल्क में कोरोना जी टीं लहर जे करे हुकूमत पारां सख़्त लॉकडाउन जो ऐलान कयो ऐं इंतज़ामिया खे पाबंद कयो त लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करायो वञे। खिपरो इंतज़ामिया ऐं शहरनि हुकूमत जे ऐलान खे हवा में उड़ाए छॾिया आहिनि। जॾहिं त अहिड़ा इजतमा थींदा रहिया त कोरोना फैलजण जो ख़दशो वधी सघे थो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में हुकूमत पारां ऐलान लॉकडाउन हूंदे खिपरो में मालपुड़ी लगाई वई है। वापारियुनि ख़रीदारनि जी रश समाजी विथी खे नज़रअंदाज कयो वियो है। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। मालपुड़ी में समाजी विथी खे नज़रअंदाज कयो वियो है। SOP जी खिलाफवर्जी कई पई वञे। इंतज़ामिया ख़ामोश है जॾहिं त मुल्क में कोरोना जी टीं लहर जे करे हुकूमत पारां सख़्त लॉकडाउन जो ऐलान कयो ऐं इंतज़ामिया खे पाबंद कयो त लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करायो वञे। खिपरो इंतज़ामिया ऐं शहरनि हुकूमत जे ऐलान खे हवा में उड़ाए छॾिया आहिनि। जॾहिं त अहिड़ा इजतमा थींदा रहिया त कोरोना फैलजण जो ख़दशो वधी सघे थो।